ये ज़ाती वतन 2001 जी ने कब्ज़ो कयो आहे उमर उॾातर मकान रखंदासीं जेको आहे जो हाणे बरोच विया आहियां जेको ईंदो माना हुनखे मारींदासीं जाली वॾेरा नारा ई गॾु ॿ टे विया हली हुनखे मनो बि करे आयूं असां ते माना हुते हेरासा करणु वेहणो हुते माना जेको आहे चए शर्ती बनी वरिती आहे मारींदासीं 10 चकर विया आहियूं 1.5 करोड़ में बनी वेकिरो थी वई आहे 12 एकड़ ज़ाती ज़मीन आहे हे वतन आहे पंजाबी गुलाम जाफ़र हो हीअ बनी नकुल आहे ओरिजिनल ज़र ख़रीदी आहे बाबे जी ॾाॾगी बि न आहे ॾाॾगी बनी वरिती जाते वेठा कुझु न करायो अथऊं उमिरि ॾातो करायो मकाद जी चाचा असांजा माना मकाद गॾी सॼी खाईंदा हुआसीं हाणे उकी विकी अथनि मकाद माना ने सुठो टाइम चए 2001 पोइ असां पाण कया 4-5 साल पोइ ॾातर ने ॾिनी आहे मकाद उमिरि असांजे नाला छा अथनि ॾातर ॾिनो उमिरि अच्छा कहिड़ी जाइ ते लिमराजपुरा नाल तालका नारो आहे तालको नारो असांजो मुतालबो त असांजी ज़मीन न विकी वञी ज़ाती कई वई आहे माना ॾाढाई करे विकी वई आहे जेको आहे मारींदासीं माप कराईंदासीं मर्ज़ी माना असांखे हा धमकियूं था बरोच चवंदा जेको आहे मारींदासीं शर्ती बनी वरितो आहे अच्छा वञी ज़मीन ते केरु वेठा आहिनि बरोच ॾोहारी होॾा बलोचिस्तान जा घुराया विया आहिनि बरोच विया रहिया आहिनि हथियार बंद विया बिल्कुलु हथियार बंद विया रहिया आहिनि भुगती आहिनि हे चाचो तव्हांजो छा जे हे मुंहिंजो पीउ आहे हे जेको आहे अॻिमी बनी ते ज़मीन नाले कंहिंजे आहे बाबे जे नाले आहे अच्छा नालो छा आहे बावलदीन 6 एकड़ बनी आहे हे बनी नकुल ओरिजिनल हे तपेदार गॾरायो आहे सर्वे नंबर हर शइ आहे हिते हिन बनी ते कब्ज़ो कयो आहे बुकटी विहारे माना जेको आहे हुनखे वेकिरो करे ॾिनी आहे असांजे हाणे अपील आहे त जेको आहे सरंदिया राजा वारी SSB खैरपुर DSB SSB नारो तालको ठरी मेरा में जेको आहे असां इंसाफ़ कयो नी असांजी ज़ाती पंहिंजी ज़मीन आहे पंहिंजो हक़ ॾिनो वञी असांजे बनी ते नाइंसाफ़ी कई वई आहे कब्ज़ो कयो वियो आहे असां पंहिंजे मरण घड़ी ताईं न छॾींदासीं असांखे धमकियूं मिली रहियूं आहिनि मोतमार असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि हक़ीक़त ॻाल्हि आहे त जेको आहे हिते मारींदासीं असां बंदूक जे खयूं हलंदासीं असांखे चाचा धमकियूं ॾेई रहिया आहिनि चई रहिया आहिनि जेको हिते आहे हुनखे मारींदासीं DI जी अपील आहे असांजी असांजी सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त असां इंसाफ़ कयो वञे